हम जमींदार भाइयों ने एक मीटिंग तय की है जिसमें चेयरमैन हमारे मुमताज़ खान हैं, हाजी अखवानी खान, जो सारे मिलके हमने ये तय की है यूसी बांड वालों ने कि हम गन्ना जब तक कटाई नहीं करेंगे तब तक हमें अपना पूरा रेट नहीं मिलेगा। गन्ने का 600 रुपये से कम हमें मंजूर नहीं है कि हम गन्ने की कटाई करें। चीनी का रेट आसमान को छू रहा है, 200 रुपये से प्लस है। हमें गन्ने का कह रहे हैं आपको 400 रुपये देंगे, ये हमें मंजूर कभी नहीं है, कतई नहीं है। गवर्नमेंट सिंध को और वफाक को चाहिए कि फिलफोर रेट निकालें गन्ने का, कम से कम 600 रुपये अगर निकलेगा तो हम गन्ने की कटाई करेंगे, नहीं तो गन्ना हमारा रुका हुआ है। ये जो है ना, अपना खाद महंगे हैं, हमें डबल मिल रहे हैं। खाद 8,000 वाली 15,000 रुपये मिल रहा है, जो 3,000 रुपये था वो 4500 रुपये का हमने डाला है, वो भी नगद पेमेंट वालों की। जो उधर पे ले रहे हैं वो उनको तो डबल पड़ रहा है। शुक्रिया, मेहरबानी। सिंधी में गले सिंधी में गले बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सही तव्हां ॾिसी सघो था, असां हिकिड़ो मीटिंग रखियो आहे चाचे मुमताज़ खान जी सरबराही में। उन में असां इहो तय कयो आहे जो शुगर मिलूं इन साल लेट हलनि थियूं, न असांखे रेट ॾियनि था न कुझु। तव्हां असांजो इलाइक़े जो न कमु थिए थो। उन में हे अगरि जेके शुगर मिल LP ॾिए थो त डायरेक्ट राजनपुर खे या चौक शाबादपुर खे ॾिए थो, असांखे नथो ॾिए। इन में असांखे न आहे जब तक 600 रुपया रेट असांखे न ॾींदा ऐं 200 रुपया किलो थी वियो आहे खंड जो। असांखे चवंदा तव्हां हाणे 400 रुपये ते असांखे कमंद कटाई करे ॾियो। इन साल असां बिल्कुलु इहो तय कयो आहे असां कटाई पंहिंजो कमंद जो कोन कंदासीं जब तक असांखे रेट कोन ॾिनो वेंदो। जी त इहा जेको मीटिंग मुमताज़ खान मदर जी सरबराही में थी गुज़रियो आहे, जंहिंमें इतफ़ाक़ी राय सां इहो फ़ैसिलो कयो आहे सभिनी ज़मींदारनि यूसी पका चांडिया ऐं बाण जे जेसि ताईं मिल इंतज़ाम आहे सिंध गवर्नमेंट 600 रुपये रेट तय न कंदी तेसि ताईं को बि ज़मींदार गन्नो जो कटाई शुरू कोन कंदो। छो त खंड जूं क़ीमतूं, खाद, यूरिया, बाण, DAP जूं क़ीमतूं, दवाउनि जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हाए रहियूं आहिनि। छो त असांखे ज़मींदारनि खे सिर्फ़ु ख़ाली मद जा पैसा बि नथा ॾियनि। असांजो इहो मुतालबो आहे त 600 रुपये जेसि ताईं रेट तय न कंदा तेसि ताईं असां जेको आहे पंहिंजो कमंद जो कटाई हरगिज़ कोन कंदासीं।